जस्टिस रिटायर्ड तारिक मसूद ऐं मज़हर आलम सुप्रीम कोर्ट जा एडहॉक जज मुक़रर। सुप्रीम जुडिशियल कमीशन ॿिन्ही जजनि खे 1 साल लाइ एडहॉक जज मुक़रर करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। इलेक्शन कमीशन सुप्रीम कोर्ट जी मख़सूस सीटनि बाबति फ़ैसिले ते अमल करण जो फ़ैसिलो करे छॾियो। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जी इस्तीफ़ा जो मुतालबो ऐं अदालती फ़ैसिले जी ग़लति तशरीह वारो तासुर रद्द। तर्जुमान जो चवणु आहे त सुप्रीम कोर्ट जी मख़सूस सीटनि बाबति फ़ैसिले ते अमल कयो वेंदो। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी ग़लति तशरीह जो तासुर दुरुस्त नाहे। इलेक्शन कमीशन ऐं मेंबरनि जे इस्तीफ़ा जो मुतालबो खिल चङो आहे। इलेक्शन कमीशन बिना के दबाव आइन ऐं कानून तहत कम कंदी रहंदी। इलेक्शन कमीशन पीटीआई जी इंटर पार्टी चूंडनि खे दुरुस्त न करार ॾिनो आहे। मुख़्तलिफ़ फॉर्मन इंटर पार्टी चूंडनि बाबति इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो बरक़रार रखियो आहे। मुस्लिम लीग नून ऐं पीपी में तहरीक इंसाफ ते पाबंदी बाबति पार्टी ऐं पार्लियामेंट में बहस कराइण ते इत्तेफ़ाक़। ॿिन्हिनि धुरियुनि तरफ़ां आइन ऐं कानून ते अमल यकीनी बणाइण जो फ़ैसिलो। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ चयो आहे त मख़सूस सीटनि बाबति फ़ैसिलो मुल्क खे कमज़ोर करण जी कोशिश आहे। जजनि आइन ॿीहर लिखियो आहे। मख़सूस सीटनि बाबति अहिड़ो फ़ैसिलो ॾिनो वियो जेको घुरियो ई न वियो आहे। ज़मीर तहत न पर आइन तहत फ़ैसिला करणा हूंदा आहिनि। हुकूमत पंहिंजो मुदो पूरो कंदी। जजनि खे दरख़्वास्त आहे त मुल्क खे हलणु ॾिनो वञे। हिकु शख़्स पंहिंजे 4 सालनि जी हुकूमत में मुल्क तबाह कयो। कुझु माण्हुनि जो टोलो अहिड़ा फ़ैसिला कंदो आहे जंहिंसां मुल्की तरक़ी बीह वेंदी आहे। बिजली जे अघनि में इज़ाफ़ो थियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मजबूरी में सख़्त फ़ैसिला कया आहिनि। पंजाब में तारीख़ जो सभ खां वॾो सोलर मंसूबो शुरू कयो पियो वञे। तहरीक लबैक सां ॻाल्हियूं कामयाब। हुकूमत तरफ़ां इसराइली शयुनि जे बाइकॉट जो फ़ैसिलो। राणा सनाउल्लाह जो चवणु आहे त ग़ज़ा ते हमले खां पोइ इसराइल हिकु दहशतगर्द मुल्क तौरु साम्हूं आयो आहे। हुकूमत 31 जुलाई खां पहिरीं फ़लस्तीन लाइ इमदाद खे रवानी कंदी। 1000 टन खां वधीक खुराक ऐं ॿियो इमदादी सामान ग़ज़ा मोकिलियो वेंदो। ग्लोबल साइबर सिक्योरिटी फर्म जे सिस्टम में ख़राबी सबबि कारोबारी ऐं हवाई ऑपरेशन मुअत्तल। अमरीका, बर्तानिया, न्यूज़ीलैंड, भारत ऐं ॿियनि मुल्कनि में विंडोज़ वर्क स्टेशन स्क्रीन फ़नी ख़राबी सबबि ऑफलाइन। बर्तानिया में टीवी चैनलनि जी नशरियात ऐं ट्रेन सर्विस ऐं हवाई अॾनि जा ऑपरेशन मुतासिर। गड़ियसन मां अगवा थियल ज़मींदार बहराम खोसो बाज़ियाब। बहराम खोसो जी बाज़ियाबी एवज़ 1 करोड़ 40 लख रुपया भुंग भरण जा इतला। चांडका अस्पताल लाड़काने जे एमएससी चार्ज तां छिकताण जो ड्रॉप सीन। अॻूणे एमएस डॉक्टर मुबशिर चार्ज डॉक्टर न्याज़ अहमद दहर के हवाले करे छॾी। न्याज़ दहर जो चवणु आहे त सर्विस ट्रिब्यूनल जे ऑर्डर तहत खेसि लाड़काने जे एमएससी तां चार्ज ॾिनी वई आहे। मुबशिर कुलाची नींगरी सिंधु जे फोत थियण वारे केस में नामज़द थियल आहे। ऐं ग्लोबल T20 कैनेडा लाइ बाबर आज़म शाहिन आफ़रीदी ऐं रिज़वान खे इजाज़त न मिलण जो इम्कान। लीग जो चौथो एडिशन 25 जुलाई खां 11 अगस्त ताईं खेॾियो वेंदो। इवेंट लाइ अञा ताईं ICC मंज़ूरी न ॾिनी।